राम साहिब जन चयो न कि असां वटि 100 माण्हू जेके ईंदा आहिनि न तो मुश्किल सां 2-4 माण्हू हूंदा आहिनि। बाक़ी कंहिंखे डॉक्टर जी ज़रूरत हूंदी आहे, कंहिंखे वकील जी ज़रूरत हूंदी आहे, कंहिंखे एडवाइज़र जी ज़रूरत हूंदी आहे। हाँ सलाहूं बि चओ हरि राम। छो सलाह माण्हू उन खां वठंदो आहे भाई जंहिंजी कोई श्रद्धा हुजे जंहिंमें। चओ हरे कृष्ण। ये सब कम करण माण्हू संतन वटि था अचनि। और संतन वटि जेको असली खजानो आहे भगवान जो भजन, प्रभुअ जो नाम, हरि जी कथा, प्रभुअ जो गुणगान, उन सां कंहिंखे मतिलबु कोन्हे, कोई मतिलबु कोन्हे। चओ हरे राम। हिकिड़ी बढ़िया कथा संतन ॿुधाई आहे, बाबा जन बि ॿुधाई आहे कथा कि हिकिड़े हंधि संतन सत्संग कयो, सभिनि खे भगवान जी भक्ति सेखारी। धीरे धीरे जी पहिरों KG1 में टॉफी ॾिबी आहे न त ॿार पढ़ंदा आहिनि, पोइ धीरे धीरे टॉफी बंदि, पढ़ाई शुरू। त अहिड़ी तरह सां संत पहिरियों कोई न कोई इच्छाऊं चवंदा आहिनि, प्रभु हिननि जी पूरी कयो, प्रभु हिन जो हे दुख दूर कयो, पोइ तव्हांजो भॼन कंदो, पोइ तव्हां खां संसार न घुरंदो। पर इहा ई क्रिया हलंदी रही। कंहिंजी हिकु इच्छा पूरी थी बि पोइ चाहे तो हीअ बि थिए। पोइ इच्छाउनि जो त कोई अंत ई कोन्हे। महीनो थियो, 6 महीना थिया, साल थियो, 5 साल थिया, संतन खे ॾाढो गुस्सो आयो त हे त सम्झनि ई कोन था, हे त उहो ई था घुरनि जेकी बाहि करी विसामण वारी न आहे। चओ हरि राम। 1000 माण्हू अचनि था, बाबा पैसो खपे, पैसो खपे, बाबा हे दुख दूर थियनि, बीमारी ठीकु थिए, बाबा हे कम असांजा गड़बड़नि, हे लड़ाई झगड़ा था हलनि, हे ठीकु कयो, बाबा मकान काॾे वञे, मकान नओं खपे। अरे असां बहन ॿुधायो हद थी वई, मकान कंहिंजो पुराणो आहे, कंहिंजो नओं आहे, कंहिंखे किथे बदिलणो आहे, उहो बि संतनि जे मथां चटी। चओ हरे राम। वस्तु शास्त्री भी संत, डॉक्टर भी संत, वकील भी संत, पुलिस इंस्पेक्टर भी संत। चओ हरि राम। बाबा हे जेल में आहे, हिनखे छॾाए अचो। चओ हरि राम। सुभाणे ई न चवनि बाबा असांखे 10 सालनि जी सजा आहे, तव्हां ई हली वञो अंदरि। हरे कृष्ण। त महात्माउनि खे बि तरीक़ा हूंदा आहिनि, अहिड़ी ॻाल्हि न आहे। महात्माउनि चयो ठीकु आहे भाई, कंहिंखे कंहिंखे पंहिंजी इच्छाऊं पूरी करणियूं। बाबा असांखे हे खपे, हो खपे, हे खपे, धन खपे, पैसा खपनि। हिकु कमु कजो, सुभाणे सुबुह जो 5 बजे सनानु करे पहुची वञो, अहिड़ी कुंजी ॾींदासीं तव्हांखे, अहिड़ी अरदास कराईंदासीं, पऊं 12 बिल्कुलु। हाणे त जेके 10 बजे उथण वारा उहे बि दोॾा घुमाए घुमाए करे 5 बजे खां 4 बजे उथी आहे सनानु करे। जेके वीचारा हफ़्ते में 3 ॾींहं सनानु कनि थधि में, उहे बि बिना गरम पाणी करे थधि में तुरंत जल्दी जल्दी में सनानु करे 4:45 पहुची वई आहे। दरबार ईअं खचाखच भरिजी वई ॼण श्री कृष्ण जन्माष्टमी था मल्हाइनि। बाबा जी अॼु कुंजी ॾींदा। चओ हरि राम। संत बि सम्झी विया, हे घी जेको आहे हीअं न निकिरंदो, हे हीअं निकिरंदो टेड़ी आंगुर सां। हरे राम। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। महात्मा चयो सभु अची वियो भाई, तैयार थी स्नान करे। हा बाबा अची वियासीं। छा छा कंहिंखे छा छा खपे? हिकु बि माण्हू न चई असांखे भगवान जो भॼन खपे। चओ हरे राम। अॼु जेके ईंदा वीचारा रोज़ उहे त घुरंदा ई न। बाबा असांखे बसि प्रेम खपे, 2-4 माण्हू छॾे बाक़ी जेके 1000 माण्हू आहे, हा हा बाबा असांखे धन खपे, असांजो दुकान बढ़िया, असांखे मकान खपे, असांखे पुटु खपे। बाबा झूलो झूलजे, पोटो कोन्हे, बाबा धीअ खे पुटु कोन्हे। चओ हरे राम। ईअं लंबी लिस्ट। हा सभु पूरो थींदो सभु। हाणे असां हथ था जोड़ियूं, तव्हां बि हथ जोड़ो, सभिनी श्रद्धा सां हथ जोड़िया, मिलंदो कुझु। हथ जोड़े चवनि था, हे प्रभु कृपा निधान। तव्हांखे बि खपे, सोचे वठिजो, ॾाढी गड़बड़, अञा कथा ॿुधी काथे अथव पूरी। चओ हरे राम। हा प्रेम भक्ति घुरो भगवान खां। हाणे प्रार्थना पहिरियों त ॾाढा मिठा मिठा नाला अहिड़ा खया, सभु ईअं कबीरदास मीराबाई थी करे नाला खणण लॻा। हे दया सिंधु, हे कृपा सिंधु, हे गोविंद, हे लक्ष्मीअ जा भतार, हे नारायण भगवान, सभु चवंदा वञनि। हे सीतापति रघुनाथ भगवान, हे राघव, हे रघुनंदन, हे हनुमान जी जा प्यारा, हे गोपिन जा दुलारा, हे राधा वल्लभ भगवान, हे राधे कृष्ण, हे राधा माधव, सभु चवंदा विया असां तव्हांजे शरण आहियूं। प्रभु हाणे कृपा कयो, असां तव्हांखे अरदास था
कयूं, संगत भी चए पई असां तव्हांखे अरदास था कयूं, प्रभु असांजी मनोकामना, प्रभु असांजी मनोकामना ज़रूर ज़रूर पूर्ण कजो, ज़रूर ज़रूर पूर्ण कजो। संत ॿ बार चवनि, संगत 4 बार चए, ज़रूर 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 पूर्ण कजो। प्रभु कृपा कयो, प्रभु कृपा कयो। प्रभु हाणे ॿुधाइजो भाई, जेके जेके धन खपे उहे हाणे चवंदा, प्रभु असांजे घर धन कोन्हे, ईअं चिल्लाए चवण लॻा ॼण भॻवानु परते वेठो आहे, प्रभु असां वटि धन कोन्हे, प्रभु धन कोन्हे असां वटि। हा, प्रभु असांखे नांग बणाइजो। सभु चुप। कुझु त चई वेठा, प्रभु असांखे नांग। बाबा हे छा था चओ? हे छा था चओ बाबा? 5 बजे सनानु करे आया आहियूं असां, 10 बजे उथंदा आहियूं। चई धन न खपेव छा? हा धन त खपे न। चई नांग वटि त अहिड़ा खजाना हूंदा आहिनि, राजा वटि बि न हुजनि, मणी बि मिली थी सघेव मथे में। इहो खजानो कहिड़े मतिलब जो? जॾहिं नांग ठहंदासीं त पैसा काॾे कंदासीं? चई चओ चओ जल्दी। चई न बाबा उहो खजानो न खपे। अरे चओ बढ़िया खजानो मिलंदव। त नांग थोरी ठहिणो आहे, त कम उहे छो था कयो? हथ जोड़ियो, कंहिंखे कंहिंखे संतान खपे। हे प्रभु, हे प्रीतम, असां ते कृपा कर, असांजे घर में संतान कोन्हे। संगत चवंदी वई, हाणे प्रभु हिकिड़ी कृपा कयो, मां दिलि सां अरदास थो कयां, असांखे कुतो बणाए छॾियो। हे प्रभु असांखे सूअर बणाए छॾियो। बाबा हे छा था चओ पिया? की हुनखे 20 ॿार हूंदा आहिनि, कोई कमी न रहंदव, हिकु ॿिनि जी ॻाल्हि केरु करे? कुछ तो संगत नाराज थी हुई। ये बाबा असांखे तामो इहा उम्मीद न हुई, तव्हां हे कयो छा था? संतन चई त मूंखे तामो इहा उम्मीद हुई। 5 साल थी विया सत्संग ॿुधाए, अञा गंदगी था घुरो, अञा नालीअ जो पाणी खपे तव्हांखे, अञा तव्हांखे कोयला खपनि, हीरा मोती छॾे करे, भॻवान जो भॼन छॾे करे इहे सभु शयूं था घुरो। चुप थी विया। पोइ संतनि हुननि खे सत्संग ॿुधायो कि मान लो तव्हांखे धन मिली वियो त धन मथे त न हलंदो, आ धन सां दुख बि दूर न थींदा। जेतिरो लिखियलु अथव ओतिरो त मिलियो ई अथव, घटि न मिलियो अथव। या ईअं ॾिसी वठो पहिरियों ई, जेके धन वधीक आहे छा उहे सुखी? आत्मदेव खे पुटु थियो त केॾो दुखी थियो वीचारो। माता खूह में टपो ॾिनो, चओ हरे राम। अरे भाई तव्हांखे हक़ीक़त में न पुट जी ज़रूरत आहे, न पोटे जी ज़रूरत आहे, न धन जी ज़रूरत आहे, न मकान जी। तव्हांखे ख़बर अथव कंहिंजी ज़रूरत आहे? चुप थी विया। तव्हांखे सुख जी ज़रूरत आहे। हा न, उहो सुख बि ग़लति था सोचियो, आनंद जी ज़रूरत आहे। भीतर आनंद अची वञे। चाह गई चिंता मिटी, मनुआ बेपरवाह, जिसको कुछ नहीं चाहिए वही शाहन के शाह। तव्हांखे हक़ीक़त में आनंद जी ज़रूरत आहे। उहो आनंद इन्हनि शयुनि में आहे ई कोन। उहो आनंद त भॻवान जे भॼन में आहे। चओ हरे राम, भॼन कयो। पोइ वञी संगत खे सम्झ में आयो, चओ जय श्री कृष्ण। और पोइ बि पूरन खे थोरी सम्झ में आयो हूंदो, जंहिंखे भॻवान खो ई खपे, भॻवान जी ज़रूरत ई कोन्हे कोई, उन्हनि खे इहा ॻाल्हि काॾों सम्झ में ईंदी?